त अॼु आहे मुंहिंजो ॿियो ब्लॉग माना ॿियो सैटरडे। ऐं अॼु बि मूंखे पहिरीं तव्हां ॾिसो पिया कंपोस्ट बिन ते बीठी आहियां। हीअ असल में ॿियो दॿो मूं खयो जंहिंमें आउं कंपोस्ट बि ठाहियां। हिन में मूंखे फील पियो थिए त फंगस लॻी वई, हुनजे लाइ आउं कुझु सामान कढी हिनखे ॾिसां पई, पर बाद में मूं सर्च वग़ैरह कयां, मूं ॾिठो स्मेल वग़ैरह बि बिल्कुलु बि न आहे। ऐं हीअ त प्रोसेस स्टार्ट थियण जी निशानी, त हिन लाइ मुंहिंजो को मसइलो कान्हे। हिनखे वापसि सां मिक्स करे ऐं वापसि विझी थी छॾियां, हिनखे वापसि सेटल थी करे छॾियां। हिनखे आउं पंहिंजी जॻह ते वापसि प्लेस थी करां। हाणे आउं कुझु किचन वेस्ट खणी आई हुअसि, उहो तव्हां विझी वठो हुन में। पहिरीं सभिनी खां पहिरीं हुन में पती थी विझां, चांहि जी पती यूज़ वारी आहे हीअ। हिनखे वैसे चवंदा आहिनि त आरो जे पाणी सां धोई पोइ विझो, माखोड़ त वाक़ई थियनि थियूं, पर हाणे अजाई ॾींहुं गैल छो कजे, हूअं ई कमु थियो थो वञे। हिते किचन वेस्ट विधो आहे मूं, हुन में बेदाब आहिनि। ऐं उनखां पोइ हिते संग जा जेके छिलका आहिनि उहे बि आहिनि, ऐं हिते नीम बि आहे। मूं नीम घुराई हुई पर यूज़ कान करे सघियसि, हुनजे लाइ मूं चयो सुके पई आहे, हिन में विझी छॾियां। हाणे हीउ ड्राई मटीरियल मुंहिंजो थी वियो आहे, पर आउं जेको न एहतियातनि मथां खां सुकल जेके पन हूंदा आहिनि, इहे घची मां तव्हांखे मिली वेंदा, बाग़नि मां मिली वेंदा। मूं बाग़नि मां पोइ घुरायो आहे, त उहे बि मथां मूं विझी छॾिया। हिनखे वापसि मूं ढक ॾेई छॾियो आहे। हीअ मुंहिंजी ॿी कंपोस्ट पिन आहे, इन में त प्रोसेस खासो शुरू थी वियो आहे। ऐं हिन में मूंखे किचन टी बि मिलंदी आहे, त हिनखे बि हिकिड़ो भेरो मिक्स करे था छॾियूं। मूंखे हिन में ॾुखियाई न लॻंदी आहे, हिनखे मिक्स करणु ॾाढो ॾुखियो। बाक़ी त हीउ कमु को बि झेल जो कान्हे, तव्हां केॾी बि अची विझी वञो। बहरहाल हीउ त मूंखे ॾाढो तंग कंदो आहे बंदि थियण में, छो जे करे हिनखे हेठां खां मूंखे पतीलो सवलो कान मिलियो आहे रखण जे लाइ। हिनखे आउं धोई थी अचां, पोइ हिनखे पाण ॿिया कमु कयूं था। हाणे हीअ जेका टब आहे मूंखे ख़ाली करणी पवंदी, छो जे करे हिन में ई मूंखे एलोवेरा अॼु लॻाइणियूं आहिनि। हुनजे लाइ हिनखे पाण ख़ाली करिणो पवंदो, पर हीउ ॾाढो फैलिजे पियो, मुंहं ते पियो लॻे। हिनजे लाइ पहिरीं आउं खणी थी अचां, इन सां करे विझंदसि। मूंखे नालो ई विसरी वियो, हिनखे छा चइबो आहे, हा खुरपी सां करे हिनखे विझां थी। हीअ हवा ॾाढी तेज़ पई लॻे न, हीअ सॼो मुंहं में थो लॻे। इनजे करे हीअ रंग वारियूं मूं बाल्टियूं घुरायूं हुयूं, हिन में विझी थी छॾियां। हिनखे पाण खे ख़ाली करिणो आहे, ॿी खणी थी अचां, हिन में विझी वठां। हलो, हीअ बि मूं सभु विझी छॾियो आहे। हाणे ॿियो कमु करिणो आहे, मिटी ठाहिणी आहे एलोवेरा जी। हीअ टब जेका आहे न, इन हिसाब सां मूंखे सभु भैया हुन में शिफ्ट बि कयां। हिकिड़ो त हिन में जॻह इलाही थी वञे टब में, ऐं पोइ पाण वटि जेके नंढा नंढा पब्स निकिरंदा आहिनि न एलोवेरा जा, उनजा चांसिस इलाही थी वेंदा आहिनि। ऐं मुंहिंजो इहो इरादो त आउं इलाही सारा पंहिंजा एलोवेरा कढां हिननि मां, थोड़नि मां ई। हिनखे स्पेस ज़्यादा ॾियणो आहे, त हिन जे लाइ मिटी ठाहिणी पवंदी। पहिरीं हिते लाइटूं खोले हिते ई था पाण कमु करे वठूं। हीअ मुंहिंजी वर्मी कंपोस्ट आहे। हाणे इहा टब इलाही वॾी आहे, त हिन जे लाइ मूं 10 ऐं 5 जो रेशो कयो आहे। हिते ऐं 5 ई वटियूं भरे वर्मी कंपोस्ट जूं विझंदसि। उनखां पोइ 5 मूंखे कोकोपीट जूं विझणियूं पवंदियूं, नीम खली बि विझणी पवंदी, ऐं मिटी ऐं रेती ऐं ईअं करे मिटी ठाहिण वारी आहियां। हाणे गर्मी बि ॾाढी आहे, पंखो खोले था वठूं की या हिकिड़े हथ सां त मूंखे कोकोपीट कान पवंदी। हिनखे रखूं था, पहिरीं विझी था वठूं कोकोपीट मूं विझी वरिती आहे। ही नीम केक आहे, नीम खली, माना इनखे आउं अधु वटी इन अधु वटी जी विझी थी वठां। उनखां पोइ हाणे मिटी ऐं रेती ॿाहिरि रखी आहे। हाणे तव्हां हिकिड़े पहिरें व्लॉग में ॾिठो हूंदो, या खणी आउं हिते रखियो, हाणे खणी किचन ताईं अची वियूं। हाणे 2-3 व्लॉगनि में तव्हांखे नज़र अची वेंदो त हे खणी आउं टेरिस ते खणी वेंदमि। हिते सुकून सां वेही पंखे जे हेठां वेही पाण मिटी था ठाहियूं। उन खां पोइ हुनखे मथे आउं खणी वेंदमि। पहिरीं हिननि ॿिन्ही खे आउं माना वर्मी कंपोस्ट, नीम केक, कोकोपीट, हिननि सभिनी खे आउं मिक्स थी करे वठां। छो जे करे ज़्यादा जंहिं महिल मिटी था ठाहिजे न, ओॾी महिल मिक्स करणु ॾाढो ॾुखियो थो थी वञे। हींअर मूं हिते आउं विझां पई 10 वटियूं सैंड जूं, माना रेती, 10 वटियूं आउं विझंदसि मिटी जूं, पंहिंजी गोल्ड या गार्डन सॉइल, इहा आउं बाग़ मां घुराईंदी आहियां। ऐं इन खां पोइ 5 वटियूं हुन में वर्मी कंपोस्ट जी विझी छॾियूं आहिनि। 5 कप मूं वटियूं विझियूं आहिनि कोकोपीट जूं, ऐं अधु वटी विझी मूं नीम केक जी। हीअ पंहिंजी जेका आहे न एलोवेरा जे लाइ बेस्ट मिटी ठही वेंदी। बाक़ी रिज़ल्ट वरी आउं तव्हांखे ॿियनि ब्लॉगनि में ॾेखारे छॾींदसि। ऐं जंहिं महिल मिटी ठाहींदी आहियां न इलाही क्वांटिटी में, मूंखे हूंदो आहे त केरु अची मूंखे मिक्स कराए ॾे, छो जे करे ॾाढो ई मुश्किल थो थिए। एॾी मिटी थी थिए, हिनखे ज़ोर था लॻाइणा पवनि बाक़ाइदा मिक्स करण जे लाइ।
हाणे ही सही तरीक़े सां फाइनली मिक्स थी वई आहे। हाणे हिते पाण मिटी खे मथे खणी था वञूं। हाणे खणी वञण जे स्टाइल त तव्हांखे ईअं लॻंदो जेको आहे सीआईडीन में लास्ट तव्हांखे नज़र ईंदी आहे न, लास्ट खे खणी कंहिं पियो वञिबो आहे, ऐं बिल्कुलु उअं ई खणी वञा पर ज़ाहिर वज़नी आहे ऐं हुनखे खणी नथी सघां। हाणे ईअं न तव्हां न सोचिजो त कंहिं माण्हू खे चई आहे हेल्प कराए वठे, घर में मर्द वग़ैरह हुजे हा, पर हाणे रोज़ त आऊं कान चई सघंदमि न। हाणे माशाल्लाह सां क्लिप मूंखां हिकिड़ी गायब थी वई आहे, माना वीडियो मुंहिंजे खां कटी हुई, डिलीट थी वई आहे शायदि मूंखां। हिते मूं मिटी विझी छॾी आहे। हाणे मिटी विझण खां पोइ तव्हांखे पाणी ॾियणो आहे। हिन टब में मूं हेठां नंढिड़ा पत्थर बि विझी छॾिया ताकी ड्रेनेज जो मसइलो न थिए, ऐं उन खां पोइ मूं मिटी विधी आहे ऐं हिन में मूं सही तरीक़े सां पाणी ॾेई छॾियो आहे। हाणे जेका एलोवेरा आहे इनखे आउं कढंदमि। हाणे पोइ तव्हांखे हिकिड़ी टिप ॾियण वारी आहे, जॾहिं बि तव्हांखे रिपोर्ट करिणो आहे भले कहिड़ो बि पौधो हुजे, तव्हांखे फर्ज़ करो अॼु रिपोर्ट करिणो आहे हिनखे, माना अॼु ॿिए गमले में तव्हांखे शिफ्ट करिणो आहे, त हिकिड़ो ॾींहुं अॻु तव्हांखे हिनखे पाणी ॾियणो आहे ताकी मिटी न को ज़्यादा ड्राई हुजे न को ज़्यादा आली हुजे। हाणे हिते तव्हां ॾिसो पिया मुंहिंजी मिटी इलाही आली आहे, त आली हुजण जे करे छा थींदो, पंहिंजी जेके जड़ूं आहिनि न उहे पाण कढंदा पिया आहियूं मिटी मां त उहे टुटी पवंदियूं आहिनि, ऐं जेॾी महिल इलाही ड्राई हूंदी आहे त पाण कढंदा आहियूं सॼो बिखरी वेंदी आहे मिटी, ऐं उन में पाण खे हवा बि लॻी वेंदी आहे। त जेॾी महिल बिगिनर हूंदा आहियूं या हूअं ई बि तव्हां अगरि ज़्यादा एक्सपीरियंस वारा बि तॾहिं बि ॾाढी प्रो टिप आहे। त आउं हिननि सभिनी खे अलर्ट करियां पई एलोवेरा में हमेशह पाणी ॾेई उन खां पोइ तव्हांखे शिफ्ट करणु खपे। हिते आउं वन बाय वन हिननि में विझां थी। हाणे इहो थींदो छा, हिकिड़े 2 सालनि जे अंदरि ई सॼी टब मुंहिंजी भरिजी वेंदी, त इहो मूंखे करिणो आहे इलाही सारियूं पंहिंजियूं एलोवेरास न, इन जे लाइ मूं हिन में टब में शिफ्ट कयो पियो। हाणे हेसि ताईं वीडियो तव्हां ॾिठी आहे न, मतिलबु तव्हांखे मुंहिंजो ब्लॉग वणियो आहे। हीअ तव्हां ॾिसो पिया वीकेंड सीरीज़, मुंहिंजी गार्डनिंग वीकेंड सीरीज़, जंहिंमें आउं गार्डनिंग सां रिलेटेड जेको बि कमु कंदी आहियां वीकेंड्स ते आउं उहो शेयर कंदी आहियां। ऐं जेके मुंहिंजो चैनल ते नया आहिनि उन्हनि खे आउं ॿुधाए छॾियां तव्हांखे हिन चैनल ते गार्डनिंग ऐं कुकिंग सां रिलेटेड वीडियोस मिलंदियूं। हीअ चैनल फाक फ्लेयर जो आउं वेलकम करे कान सघियसि, भुलिजी वियसि, ऐं तव्हांखे हाणे थी करे छॾियां वेलकम टू फाक फ्लेयर। तव्हांखे आउं मिलंदुमि नेक्स्ट ब्लॉग में। मुंहिंजे लाइ दुआ कजो, मुंहिंजी तबियत कुझु ज़्यादा सही कान रहंदी आहे। चैनल ते नया हुजो त सब्सक्राइब लाइक शेयर कमेंट बि यार करे छॾींदा करियो। व्लॉग ॾिसो था पूरो ईअं ई लाइक बिना छॾियो था वञो, त ग़लति ॻाल्हि आहे न, इलाही महिनत लॻंदी आहे रिकॉर्डिंग करण में कसम सां। तव्हांखे मुंहिंजे चैनल ते हाणे बाय बाय थी करे वठां।